वाह मूंखे खंडर करे किलो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खंडर किलो दे मूंखे। खंड किलो का भाई कीअं किलो? 150 रुपया रियायत कर। रियायत हाणे 150 रुपये में छा रियायत कयां? 150 रुपया किलो मिले तो भला 140 में मिले तो 150 रुपया कितना रायत करे यार। 150 रुपया वठी त वठि न अबा सेठ मूंसां ॻाल्हाए यार। अब तू हुकुम कर छा खपे? अरे मुंह वठण जहिड़ो ई कोन्हे। रियायत 150 में तोखे रियायत कंदो भा। हो परियों दुकान आहे उते मां चुकाए आयो आहियां। उते 160 रुपया किलो। वही त ॻाल्हि आहे न मिड़ी वांदा वांदा घाटे में न लॻा। मां हेॾा चुकाए 140 रुपया। यार सेठ मां वञाई त तूं हिन तू खां बी अब तू बस वंच तू कोन वठंदे तू ॻाल्हि कर हुकुम कर तोखे छा खपे? ए वठंदो वठ। घेरा कर के तो खारी हवालो जेको कंदा था त वठण वारा आयो कोन हवालन में पूरा हो। छा खपे रा हुकुम कर। चांवर आहिनि? हा हिन चांवर अदर सजा सजा सजा। हा हिन हां हा काथे ने? पिया आहिनि दुकान ते काथे आहिनि? घणा खपनि? न खपनि कोन था यार। पुछा छो थो करी? शैम्पू आहे शैम्पू? हा बा शैम्पू आहे छोकरा शैम्पू खंदे कढी न दे बाबा। हा बी मां पुछा के हम तू एकदम सामान कढी तो दे। शैम्पू न खपे बाबा। ले लिया हा वियो बुधा यो यार के आहे के? हा बा गेट खंदे छोकरा नहीं न दे था एकरो निकलो ले लिया निकल बा हेॾे छा पुछा तो के आए सही ता पुछा तो करी यार रुगो वठंदे सही आहे पुछा तो करी बस वठंदा तो बाबा फिलहाल पुछा के बुधा त कढे न छोकरो सामान टोटल ताट आए तो सही ने। हा ॿियो बुधा भला ॿियो छा खपे? खंड खंड आए? हा खंड बा आहे खंड दे छोकरा घणी खपई? खपे ना यार एडे एडे हो एरिया बेज़ार कयो बे ॾाढो यार जेकॾहिं वठणो थी त ॿुधा न त असांजा गिराकनि खे न खार न सवेर गिराक भॼाई हिकिड़ो मां बजायो ना है मां चुकाया तो वठा तो न बाबा सबर त कयो न यार। ॿुधा ॻाल्हि कर पति आए? पति बा आहे हां पति बा आहे छोकरा पति रे यार थे अब बाबा पता है ये मेरे को पूछा कही रखे अब रखिया यार यो पंजो साबुण साबुण भाईजान वठणो थी या ना सामान कुछ रुगो पुछा पे तो करी बाबा से वठण आयो आ न बाकी तुजो मुंह ॾिसण आयो आ यार। मत यार गिराकी जो टाइम ॿियो को गिराक रूह अफ़ज़ा है रूह अफ़ज़ा शीशी। हा रूह अफ़ज़ा दे छोकरा रूह अफ़ज़ा रे बाबा हेॾे रखे यार मां चवां पे तो मां जेको चवां तो आहे तू जे तो खणी आ बाबा खणी आ छा आहे त खणी अचे वठणो थई त खणी अचे न कोन था खपन ज्यादा। ॿियो हुकुम कर ॿियो हुकुम कया कहिड़ो वरी यार अल्लाह ॿियो छा खपे? मिठाई अथव मिठाई?